तव्हांजो वलवलो वधण थको थींदो त ईंदासीं, अव्हांजो शौक़ घर पुख़्तो पको थींदो त ईंदासीं। उम्मीद आहे तव्हां वटि हेल यकीन ॼाणो कणिक जो पन कको थींदो त ईंदासीं। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम सुगन साण करे आया आहियूं। प्रोड्यूसर तालिब हुसैन मुगल, फनी सहकारी साथी रईस अहमद खानज़ादा ऐं आऊं जो मेज़बान बशीर उठेजो। हमेशा जीअं अॼु बि इहा ई दुआ आहे त सदाई सलामत हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, जिते हुजो सराह हुजो ऐं यकीनन असांजे लाइ हर वक़्तु असांखे बि दुआउनि में यादि रखिजो। सेम जो हाणे मौसम थधी थी वई आहे, राति जो माक बि पवे थी त ठार बि थिए थो ऐं हुई इहा कची पकी मुंद मन वणंदड़ तॾहिं लॻंदी आहे जे कंहिं पल बाहुंदे जो हवाऊं पियूं घुलंदियूं आहिनि त कंहिं महिल वरी हल्की हल्की उतर जी हवा चुरी पवंदी आहे, सर नेसारे जे आयाम ॾांहुं वधंदड़ ऐं वरी ईअं वाहुंदा वरंदा आहिनि रोह जबल खां वाहुंदनि जी पुॼाणीअ ते ऐं हिन उतर जी आमद में कुंजड़ियुनि जा वलर अची लाल जा पट वसाईंदा आहिनि। संबद करे निकिरी ईंदड़ उन्हनि कुंजड़ियुनि जे अंदर में हज़ार हसरतूं हूंदियूं आहिनि ऐं ईअं वरी सामूंडी सफ़र ते संभरंदा आहिनि। किथे कती लहण ऐं जोड़ मिलण जी ख़ुशी आंचल उॾारींदी आहे त किथे वरी विछोड़ा वाॻूं वारींदा आहिनि ऐं ईअं कुझु ॾींदे कुझु वठंदे वक़्त जी चीच में हिन मुंत जो हसीन छलड़ो ॾाढो सुठो बि लॻंदो आहे त लाड़ी ढंढ ते लहंदड़ पखियुनि जा वलर सांझ लड़ीअ जो ॿाहिरि निवरंदे माल जा वलर वक़्त जो अहिड़ो लम्हो सार जी तार ते तारे विझंदा आहिनि जे करे करे माण्हू रुॻो माज़ी जे उन लम्हनि ते सोचींदे सोचींदे रातियुनि जूं निंडूं फिटाए वेही रहंदो आहे ऐं जाग अजाग जे उन जहान में वैराग जी उन वस्ती न लड़ी वेंदो आहे जिते रुॻो सोचूं हूंदियूं आहिनि। ख़ैर वक़्तु त ईअं हलंदो पियो ऐं वक़्त जो ई वहंदो पल न बीठो आहे न बीहंदो ऐं वक़्तु अलाए त कीअं थो गुज़रे, सिर्फ़ु जॾहिं गुज़री वञे थो तॾहिं माण्हू सोचे थो। सजण तो आहे लिखियो मूं ॾे त तोखे मूं ॾिठो आहे, मञा थो तो ॾिठो हूंदो पर न गिफ़लत में ॾिठो हूंदई, न धरतीअ सां गदारीअ में, न कूड़नि जी कचारी में, न गैरनि जी चौयारी में, मगर जे किथ ॾिठो हूंदई, मञा थो हिते ॾिठो हूंदई। हूंदसि सरतियुनि जे जोड़े में, मलाहनि जे होड़े में या कींझर ऐं मनहोड़े में अखियूं बखिजी वयूं हूंदियूं, कयूं मूंखे कीअं हूंदियूं मुंहिंजे महबूब जोबन खे हुसन कंहिंजे कुठो हूंदो, मञा थो तो ॾिठो हूंदो। हा मञा थो तो ॾिठो हूंदो कंहिंजे हज जे हिंदोरे में या मागी जाम शोरे में, मिठी चांदान खे चुमंदे पछाड़ी राति जो घुमंदे मिलियो को राह में हूंदो, अॻी सो साह में हूंदो, सुंदरता राति इन्ही में वनीदे प्यार हिक ॿिए सां कंदे वहिंवार हिक ॿिए सां, फजर जो बाख खां अॻी संभारे यादि माज़ी खे मिली विछड़ी वञण वारी अजाई ॻाल्हि तां ज़िदजी कॾहिं हुन खां रुठो हूंदुसि या मूंखां रुठो हूंदो, मञा थो तो ॾिठो हूंदो, मञा थो तो ॾिठो हूंदो। सुगंध जे उन्हनि रंगनि न जंहिंमें शामिल आहिनि अव्हां जा ख़त। ॻोठ अलहाज मोहम्मद इब्राहिम बबर लॻ सतीं शाख खां पियासी इनायतुल्ला बबर ऐं अलहाज मोहम्मद आलम बबर जी चूंड ई सिटूं, चाह चखी नथी सा ज़िंदगी कोन आ, हा चाह चखे नथी सा ज़िंदगी कोन आ, दर्द बखे नथी सा ज़िंदगी कोन आ, गुल ख़ुशबू रंग फितरत ई नाहिनि, सूंह रखे नथी सा ज़िंदगी कोन आ। मंसूर मरी, उज़ैर जान मरी, ॻोठ मौलवी अब्दुल्लाह मरी लॻ फुलाडियूं खां उमाणियूं आहिनि ही सिटूं। उमिरि ॾे इजाज़त त मोटी वञा मलीर, मारण लाइ मरी चए दिलड़ी आ दिलगीर, रोए रातियूं ॾियां पई नेण वहायां नीर, अथम उहा उकीर त वञा वेढ़ी चन ॾे। 12 महीननि जी मुकमिल शाइरी उडेरोलाल स्टेशन जे ग़ुलाम हुसैन खोसे, दिलशाद अली खोसे, इरशाद अली ऐं शिराज अली खोसे जो इंतखाब। जनवरी में नेण नेणनि सां मिलिया, थिया शुरू फरवरी में सिलसिला, गॾु रहण जा कौल मार्च में कई, विया वधी अप्रैल में सभु हौसला, मए मचाया रंग उल्फत जा घणा,
जून में मूं इश्क जा जोहर ॾिठा पर जुलाई में विछोड़ो थी वियो ऐं मुका अगस्त मूं ॾे फासला सेप्टेम्बर में मिलियूं दर्दन भरियूं अक्टूबर में ॾुखनि जा ज़िलज़िला ऐं नवंबर में वियो साहिल छॾे थी वियो आहे ॼण दिसंबर करबला। ॻोठ बिलू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर मुनीर अहमद सरीर अहमद ऐं अमीर अहमद पंवर जी चूंड तोजा लाती देरो सांवल दिल खे ॾाढो उल्को थी पियो वहम थिया आहिनि ढेरो सांवल तोजे लाती देरो सांवल सूरन खे पई हेरो सांवल हर को साहब सुरको थी पियो तोजो लाती देरो सांवल तोजो लाती देरो सांवल। इब्राहिम राजड़ ॻोठ खंबरीअ खां ये सिटूं मोकिलियूं बिलावल ओठे जूं त कंहिंले ॻोढ़ा रोज़ गड़नि था कंहिंजी सोच सताए थी कंहिंजी यादि अनोखी अॼु बि घायल मन खे घाए थी। शाह साईं जो बलारो बैत आहे शहर ढिलियार खां मोहम्मद नवाज़ बोज़दार ऐं शेर दिल ख़ान बोज़दार जी चूंड अॻे उठ रड़नि पर मुंहुं भेरे माठ थी पलाणी दे पान में कुछो कीन कुठनि काजा माम मुठनि हिन पुण हुई हुन से। बेगना मोरी जे मास्टर रब ने समय रशीद अहमद समय यह शिकायत कई त ख़त शामिल कोन थो थिए सिटूं लिखियो अथनि अयूब खोसे जूं त मुंद उमाणिया पूर असांजे खमण नियापा कंहिंजा आंदा वाह हुसन जा ज़ुल्फ विखेरिया रण जूं मुर्कूं इश्क निहारियूं वक़्त अकन जूं फुलड़ियूं ठारियूं माठ रगुन ते हथड़ा फेरिया वाह हुसन जा ज़ुल्फ विखेरिया ॿीहर जाॻिया घाह हिकांदा सरकी आया सूर असांजे सरकी आया सूर असांजे। जुडे खां भाई खान तालपुर हाकिम नवाज़ तालपुर लिखे थो ही सिटूं मज़ा चाहतन जा चखियो था ॾिसूं वरी नातो हुन सां रखियो था ॾिसूं ॾिसूं त कहिड़ी थी वर्दी मिले ख़त हिकिड़ो हुनखे लिखियो था ॾिसूं कीअं थो करे हू आजियां असांजी राति हिकिड़ी हुन वटि टिकी था ॾिसूं। शहर बांधीअ खां इरशाद अली उजण आशान अली उजण लिखियो त वरी दर्द झोरियो वरी यादि आई सितारनि जी चंचल सदा यादि आई अव्हांजे शहर जा अजब रंग आहिनि मासूम दिल जी अदा यादि आई अव्हांजे हिजर जी अजब इंतहा हुई ख्वाबनि जे पोयां ख़ता यादि आई बारिश मौसम जॾहिं आई जानी हले छो अव्हांजी वफ़ा यादि आई। ॻोठ बागो खान शाहाणी दादू खां अब्दुल गनी शाहाणी ऐं कामरान अली शाहाणी लिखियो सफ़र ज़िंदगीअ जो करण बि ॾुखियो आहे जीअण त छा मगर त मरण बि ॾुखियो आहे वॾियूं मुश्किलातूं ॾुखिया मोड़ आहिनि उन्हनि ते अकेलो हलण बि ॾुखियो आहे। ॻोठ हाजी खंडू मरी काठीअ खां हाजी अलावरायो मरी ऐं फ़कीर हुसैन बख़्श मरी लिखनि था त जेकॾहिं तव्हां हर हाल में ख़ुशि रहण जो फ़न सिखी वरितो आहे त यकीन करियो तव्हां ज़िंदगी जो सभ खां वॾो फ़न सिखी वरितो आहे। ॻोठ गुल मोहम्मद ख़ासखेली नबी सर रोड खां मास्टर हबीबुल्ला ख़ासखेली मोहम्मद अली सिकंदर अली ख़ासखेली ऐं गुलाम दस्तगीर ख़ासखेली जी चूंड हयाती तक हसीन हाकम वेठो वातूं निहारींदसि वफ़ा पारीन पारी तूं इहा मर्ज़ी अव्हांजी आहे मगर आऊं न हुन तां वफ़ा तुंहिंजी विसारींदसि। तंहिं अलायार खां बशीर गुल सूमरे शहज़ादे अली रज़ा सूमरे महबूब अली ख़ासखेली जी चूंड आहे ही सिटूं अॼुकल्ह त रिश्तेदार काठियुनि जिया हूंदा आहिनि जेकॾहिं उहे परे हुजनि त दूं ॾियनि ऐं वेझो हुजनि त बाह लॻाए छॾनि। यादि कयो प्रीतम आबाद खां मोहम्मद रहीम बिरोही अब्दुर्रहीम बिरोही एम इब्राहिम राजड़ ॻोठ खंबरीअ खां यादि कयो नवाब शाह खां नाचीज़ आशिक ख़ासखेली आसिफ अली ऐं हसनैन अली ख़ासखेली ज़हीर अहमद ख़ासखेली फुलैडियूं खां अहमद ख़ान मरी खतरे खे यादि कयो ॻोठ ढालू ख़ासखेली खां नबी बख़्श ख़ासखेली मोहम्मद रहीम ऐं पप्पू ख़ासखेली शहर बेरानी खां यादि कयो मौला बख़्श मरी महिरबानी ॻोठ तालिब हालेपोटो खां नाज़ मोहम्मद इस्माइल हालेपोटो गुल हसन हालेपोटो शहर जाम साहिब खां सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी ऐं जूनियर निज़ाम ज़रदारी ॻोठ अब्दुल्ला लुटर बदीन खां मोहम्मद साले लुटर यादि कयो ॻोठ मोहम्मद उस्मान थेबे लॻ झुडे खां गुलाम अली थेबो लियाकत अली थेबो मुदसर थेबो ॻोठ खबड़ छछर खां जुमू भील मुबदर जतोई खां ज़वार अज़ीज़ुल्ला चना सदाकत अली चना ऐं यादि कयो असांखे ॻोठ हाजी ख़ान मोहम्मद रिंद बलोच हितां खां असांजो जेको साथी उन पंहिंजो नालो त शायदि लिखियो ई कोन्हे
वॾी महिरबानी। ॻोठ वॾेरे पीरल ख़ान हालेपोटे खां फ़कीर अली मोहम्मद हालेपोटो ऐं संदन दोस्त वॾी महिरबानी। ॻोठ जुमू ख़ान कलोई खां चाकर ख़ान कलोई ऐं ताजू ख़ान कलोई। शहर कोट लालू खां गुल मोहम्मद मरी ऐं उस्ताद मोहम्मद इस्माइल मरी। यादि कयो जाम साहिब खां सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी वञे घणे तादाद में ख़त पहुता लख थोरा वांजा। चक नंबर 5 खां वफ़ा अलादीन उजण गुलाम मुस्तफ़ा उजण। 8 मोरी खां अलादाद गोरचाणी ऐं निसार अली गोरचाणी। ॻोठ ख़ान रिंद खां सलामत अली रिंद। यादि कयो असांखे ॻोठ मोहम्मद यूसुफ पालारी खां जुनैद पालारी सिकंदर असगर पालारी। हैदराबाद खां असांजो दोस्त राजा रुस्तम पालारी। काछेपट गुल मोहम्मद खां आजिज़ अब्दुल रज़ाक लगारी। रिज़वान अरबाब लगारी। मसूद बोज़दार खां गुलाम अब्बास मीरानी। मीनू ख़ान मीरानी। हिंगोरनू खां मोहम्मद हसन शर मोहम्मद अमीन शर मोहम्मद ख़ान शर मोहम्मद अनस शर गुलाम मुर्तज़ा शर ऐं रज़ा मोहम्मद शर। मिसन वॾी खां इरशाद अहमद मल्क। ॻोठ हाजी मोहम्मद साले बुघियो खां मोहम्मद उर्स बुघियो साहब। यादि कयो असांखे ॻोठ गुलाम हुसैन जलालानी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालानी मोहम्मद मुनवर जलालानी। खानपुर खां वफ़ा अली अकबर ख़ासकेली मोहम्मद ख़ान बिरोई। थरड़ी जादो शहीद खां यादि कयो गुलाब गुल बबर। सिन्याणी लाखेर खां वफ़ा वज़ीर अहमद लाखेर ज़मीर अहमद लाखेर ऐं शिराद अली लाखेर। ज़ैनब टाउन बदीन खां शान हनीफ़ सुभान हनीफ़ शोभा हनीफ़ ऐं सनम हनीफ़। मेमण उडेरोलाल स्टेशन खां यादि कयो गुलाम हुसैन खोसो दिलशाद अली खोसो इरशाद अली खोसो ऐं शिराज़ अली खोसो। ॻोठ हाजी मोहम्मद साले बुघे खां यादि कयो मोहम्मद उर्स बुघियो ऐं काछेपट गुल मोहम्मद खां आजिज़ अब्दुल रज़ाक लगारी ऐं रिज़वान अरबाब लगारी। यादि कयो असांखे ॻोठ पुनू ख़ान पंवर खां रुस्तम अली पंवर। ॻोठ हाजी ख़ान चांडियो खां मोहम्मद आशिम चांडियो। सांगी फरह खां भा मोहम्मद सुमार मेमन। मुजाहिद बानू ख़ासकेली अज़ीम ख़ासकेली ऐं बाबू अब्दुल मुतलिब मेमन। ॻोठ मोहम्मद यासीन थेबे खां नूर मोहम्मद ऐं असगर थेबो। ॻोठ सजन उडेजे खां सबा बशीर मोहम्मद हनीफ़ मोहम्मद जुमन ऐं काशिफ उडेजो। ॾेई शहर खां मीर मोहम्मद ऐं ख़ान जमाली इंड्रेलो खां यादि कयो असांखे भेण नूरजान तबसुम टालपुर। महरान चौक बदीन खां मोहम्मद रफ़ीक मला बेबी फरज़ाना ऐं बेबी फिज़ा ऐं साइमा नाज़ मला। ॻोठ सजन उडेजे खां हकम अली उडेजो मेहर अली उडेजो। ॿुढे कमरानी खां वली मोहम्मद नोडियो ऐं सिकंदर खोसो। शहर बुआरा खां मोहम्मद बख्श लाशारी मोहम्मद इब्राहिम लाशारी। ऐं यादि कयो कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो ऐं 0 पॉइंट खां मोहम्मद रफ़ीक लुंड अमीर हसन ऐं चाचा बाबू लुंड। हिननि सिटूं लिखी मोकिलियूं त असांजे लाड़ में लालण जॾहिं बि शाम लड़ंदी आहे अव्हां जी ॻाल्हि छड़ंदी आहे। पुराणे ॻोठ पंहिंजे में निमन जी छांव में वेही छोड़े छुड़वाग ज़ुल्फ़नि खे जॾहिं का सांवरी जानम अव्हां जे प्यार में लिखियल मुंहिंजो को गीत पढ़ंदी आहे अव्हां जी ॻाल्हि छड़ंदी आहे। ॻोठ अकरी शरीफ़ खां उदास मोहम्मद आलम शर बलोच ऐं मंसूर आलम शर सरफराज़ ही सिटूं मोकिलियूं त हीअ सदीब धार घारीसीं तोड़ ॼातो त कीअं गुज़ारीसीं। 4 माण्हू ॾिसी थी रोई पवे हीअ दिलि सिकणी अलाए छो धारीसीं। हाओ हेकर अची ॾिसी त वञो जान गणतियुनि में कीअं ॻारीसीं। ॻाल्हि तुंहिंजी छिड़ी जो राति पिरी रोई महफ़िल सॼी रुआरीसीं। कहिड़ा मुश्ताक पाण लेखा करियूं खटियो शर्त ऐं पाण शर्त हारीसीं।